नाज़रीन, ठारूशाह में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में मिलाद की महफ़िल कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है फराज मलूक मस्तोई। ठारूशाह अली रज़ा मैरिज हाल में रबीउल अव्वल महीने की मुनासिबत से अज़ीम शान इंटरसिटी स्कूलन के शागिर्दनि विच में हुस्न क़राअत और हुस्न नात की पुरवकार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब सियासी तंजीम हमसफ़र वेलफेयर एसोसिएशन और अवामी प्रेस क्लब ठारूशाह के खास तावन से मुनक़द कई वई। तकरीब में सियासी समाजी अगवाननि मुख्तलिफ स्कूलन के शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि शिरकत कई। शागिर्दनि शागिर्दियाणियुनि खूबसूरत अंदाज में क़राअत और नात पढ़ी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खराज तहसीन पेश कई। जैसे पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में इनाम भी तक़सीम किया विया। ॿार में वॾो जेको आहे पोटेंशियल आहे ऐं माशाल्लाह हिक खां हिकु ॿार जेको आहे उन्हनि जी जेकी क़राअत आहे या उनजी जेको नात पढ़ण जो तरीक़ेकार आहे तमामु बहितरीनु आहे। मां दुआ थो कयां कि अहिड़ियूं महफ़िलूं हर जगह ते मुनक़द कयूं वञनि। हिन महीने जे हिसाब सां जेके हिते प्रोग्राम थी रहिया आहिनि जंहिंमें नातक़ूं आहिनि उन खां पोइ क़राअत आहे, इन में ॿारनि जी जेका आहे सा हिकिड़ी अवेयरनेस ॿारनि में ईंदी ऐं तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त असांजे तदरीसी ऐं दीनी अमल में फ़र्क़ु ईंदो। स्कूलों के अंदर इनको तालीम के साथ साथ ताजदार कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इश्क और मोहब्बत के साथ मालामाल किया जा रहा है। उम्मीद है इंशाअल्लाह ये तलबा और तालिबात बड़ी होकर अपने अकीदे की पुख्तगी के साथ और ईमान की पुख्तगी के साथ हम दुनिया में भी सरफरू होंगे और कब्र में भी और मैदान महशर में भी हमारा भला होगा। महफ़िल में नंढा ॿार पंहिंजो परफॉर्मेंस जेको कयो आहे ॾाढो इंतिहाई मुअसर ऐं भले तरीक़े सां अहिड़े तरीक़े जा प्रोग्राम हुअणु घुरिजनि ताकि शागिर्द जेके आहिनि नंढा ॿार जेके आहिनि उन में हिकिड़ो जज़्बो पैदा थियणु घुरिजे। हमारे जो कोविड-19 के दौरान अभी कॉलेजेस स्कूल वगैरह बंद हुए थे तो हमारे स्कूल्स में हमारी ज़्यादा स्टडीज़ नहीं हो पाई थी। तो अभी ये जो प्रोग्राम हुआ है इसकी वजह से हमें बहुत हौसला अफजाई हो रही है। तो मैं ये कहना चाहूँगी गवर्नमेंट से कि ऐसे प्रोग्राम और होने चाहिए ताकि हमारी हौसला अफजाई हो। जिते तव्हां हिते आयल 12 रबीउल अव्वल जे मुनासिबत सां तव्हांजे शहरनि जी ऐं तव्हांजे साई समाजी अॻवाननि तोड़े शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि उहे असांजे स्कूलनि ऐं कॉलेजनि में बि मुनक़द कया वञनि जीअं असांजी वधि खां वधि हौसला अफ़जाई थी सघे। कैमरामैन राना रफ़ीक सां गॾु फराज मस्तोई, आवाज़ TV ठारूशाह।